लाड़काने में बेतुल माल कॉलोनी के रहवासियों तरफा बरसात जो पानी निकाल न थियण खिलाफ धरणो हणण जो जुता दिनो आहे। उन हवाले से पेश है SSU के रिपोर्टर मुजतबा जतोई जी ही रिपोर्ट। इन वक्त इसमें लाड़काने में मौजूद आहियूं जीअं त 3 महीननि खां मुसलसिल बरसात सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। ईअं ई लाड़काने शहर के भी ॿोड़े छॾियो आहे। लाड़काने जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा पानी के लपेट में अची विया आहिनि। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हू पंहिंजा घर छॾे जेको आहे सो हिते रिहाइश पज़ीर थिया आहिनि। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी का शइ भी कोन आहे। असांजा ग़रीब ॾिस रलंदा वठूं था, असांखे पानी भी ढवत कोन आहे। असांखे अलाह जो महिमान जा बचड़ा बुख ते को असांखे मदद नथा कयो। अलाह जे तरफ़ों असांखे मदद कयो। रोड ते वेठा आहियूं, को तंबू, को कली या को अटो बाट। असांखे टैंक खपे, असांखे खीर खपे। असांजा न का शइ कोन मिले बाबा। न का शइ न मिले बाबा, कुछ न मिले बाबा। पर मुंहिंजे सिर खे चांवरनि जो कणो बि असांखे नथो मिले। ॿुधो का शइ न आहे। असां बिलावल जा माण्हू वोट ॾियूं क्यों मुंहिंजा बचड़ा जे तव्हां दर पदर ॾिसो त छा मुंहिंजे बचनि सां हालत आहे। मां जॾहिं न उथण जी न वेहण जी। हाँ के 500 से ॾियारो। अच्छा को राशन को टेंट को खाधो पीतो को न घरा घरा ॾेई थो वञे। के मिले तो के नथो मिले। अच्छा मुंहिंजो नालो न बाबा। काथां खां आहियां मां? अब इथे बैठो पाली छला पाई जिथा लादायूं। हां पाली त इथे यक्का इथे बैठे हाल बाबा पीछे राशन मिला है ते को न बका जन मिली है। न राशन न पानी न कोई न केर भी ना आयो। अञा त गरीब असां वेठा मिस्किन माण्हू ॾिसे। खाधो पीतो मिलेव तो? न ये भी बस चावर था खणी अचनि हिते रश करे बस उनका बलोचिस्तान आया वाले इतने वेठा से तो वाले पानी घरन में अची विया। वाले बच्चा कटी इतने आया से वाले इतने छत किरिया में छोकरी वियो में घर वारो चढ़ो थी वाले काडे वे लापता थी। मुझे हाँ मुझे नंढड़े के धक न असां का शइ न मिली अञा ताईं। घणा ॾींहं थिया अथव तव्हांखे रहंदे? असां 5-6 ॾींहं छत किरी हिते सुता पिया से राजा किरी आहे। रात जो किरी इन जे मुड़ुस खे धक लॻो, छोकिरी गुज़ारे वई, असांखे धक आहे। हिते सही सहूलियत का शइ जी बि न आहे। नंढड़ा बचड़ा वठी वेठा आहियूं बरसातनि में। इन में उन में 10 भाती 15 भाती हिकु माण्हू जा साणनि। लाड़काणो डिवीज़न शहर आहे। भुटे साहब जो पुराणो शहर आहे। बिलावल साहब खे असां गुज़ारिश करणु चाहियूं था त महिरबानी करे पंहिंजे शहर वासियुनि ॾे असांजो सिंधी आहे। असां पंहिंजा सिंधी बचनि न्याणियुनि सुधे वोट ॾींदा आहियूं। न कुछ न मिलिया। भला को टेंट रहण लाइ न कुछ अब न मिलियो। न कुछ न मिलिया। न आए अञा न आए असी। न अब न लटो न कपड़ो फेरे ज़ैनब उनु भट्टी जा सब कुछ भी न मिलियो। हिकड़े चोले सां ॿार निकरी आया। टियों ॾींहुं हद मानी हराम ॿारनि खे नंढड़नि खे कुछ न मिलियो आहे। का शइ न पानी भी हराम असांखे। असां वैला बोड बा न असांखे लटो मिलियो त न खाधो न पीतो न टेंट न छा कुछ भी न मिलियो। हे नंढड़ा असांजा 3 ॾींहं रड़नि था मानी जो टुकुर खां। असांखे तांवर करनि बचड़ा असांजा खाइनि। खुदा ये समझी करे था ॾियूं ग़रीबनि खे। अच्छा माना कॾहिं खां वठी ॾींदा? मां 3-4 ॾींहं आहे। अच्छा ग़रीबनि जी मदद। हां लॾे भी मां पहुचाई आहे। चीन में मुंहिंजी ड्यूटी आहे। चेयरमैन जेके आहिनि उहे तव्हां मदद नथा कयो? उहे नथा कनि ग़रीबनि खे नथा अचनि हिते कोई भी। हितां निकिरनि का मदद कान्हे त कंहिंजी बि का मदद न आहे। बाक़ी सिर्फ़ु वोटनि वठण जे टाइम भॻा था अचनि। बाक़ी का मदद न आहे। कंहिं ग़रीब जी मदद न आहे। ॾिसो पाण त हालात कहिड़ा आहिनि। कंहिं बि ग़रीब खे का बि हुकूमत तरफ़ां का मदद न आहे। जेकॾहिं बिलावल आयो बि त ख़ाली मोटी वियो कंहिंसां को बि बस ईअं ॻाल्हाए मोटी वियो। अपील था कयूं असांखे टेंट ॾियनि, राशन ॾियनि, को कपिड़ो लटी ॾियनि, को असांसां मदद करनि। नाज़रीन माण्हुनि खां असां व्यूज़ वरितासीं त माण्हुनि जो इहो चवणु आहे त हिते न टेंट ॾिना विया आहिनि न खाधे खुराक जी असांखे सहूलियत ॾिनी वई आहे। असीं खुलियल आसमान ते जेको आहे सो रिहाइश पज़ीर आहियूं ऐं उन्हनि जा ॿार बचा जेको आहे सो हिन वक़्तु बि बुख ते आहिनि। हिते जेको आहे सो तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीअ असां कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त हिते हिन जे हेठां माण्हू रिहाइश पज़ीर हुया। हीअ किरण सबबु जेको आहे सो हिननि जा 3 माण्हू जेके ज़ख़्मी थी विया उन में हिकिड़ो नंढड़ो ॿारु जेको आहे फौत थी वियो हुयो।
कैमरामैन सां गॾु मां आहियां अहमद मुश्तबा जतोई, SS न्यूज़ लाड़काणो। नाज़रीन वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।